नाज़रीन, जैतमाबाद जी सिविल अस्पताल जो एमरजेंसी वार्ड डॉक्टर न अचण करे बंद है, जंहिं ख़िलाफ़ मरीज़न एहतजाज कयो आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे जैतमाबाद मां मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्बास गुल मस्तोई। जी अब्बास गुल, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकबाबाद जी जेका सिविल अस्पताल आहे उहा बिल्कुलु गैर फ़ाल बणियल आहे। जैकबाबाद जी सिविल अस्पताल जो जेको दिलि जो वार्ड आहे उहो त केतिरे ई अरसे खां बंदि पियल आहे। उन खां अलावा जेको एमरजेंसी जो जेको वार्ड आहे उहो थोरो सो हली रहियो हो, लेकिन कुझु ॾींहंनि खां उहो बि जेको आहे गैर फ़ाल थी वियो आहे। जेके धकी मरीज़ अचनि था या जेके हादसे जा जेके शिकार जेके मरीज़ अचनि था उन्हनि जो इलाज बि नथो कयो वञे। अॼु आबाद लॻे हिकिड़ो हादसो पेश आयो, जेके हिकु औरत ज़ख़्मी थी ऐं हिकिड़ो उनजो पुटु मोटरसाइकिल तां किरी करे ज़ख़्मी थिया। जीअं ई सुबुह जो उन्हनि खे एमरजेंसी वार्ड में अस्पताल जे लाइ आंदो वियो त उते डॉक्टर मौजूदु कोन हुया, जंहिंखां बाद हुननि एहतजाज कयो। उतां जेको अमलो हुयो अस्पताल में उन्हनि उनखे जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे धिका ॾेई करे एमरजेंसी वार्ड मां ॿाहिरि कढियो वियो। जंहिं बाद उहे जेके मरीज़ आहिनि अस्पताल जे दर ते बीही करे उन्हनि एहतजाज कयो। हुननि जो चवणो त असां जेको आहे हादसो असां सां पेश आयो आहे, रस्ते वेंदड़ माण्हुनि असांखे जेको आहे खणी अची हिते अस्पताल पहुचायो आहे, लेकिन हिते अस्पताल में का बि इलाज जी सहूलियत न आहे, डॉक्टर मौजूदु न आहिनि। उन बावजूदि जॾहिं असां डॉक्टरनि जी पुछा कईसीं त उतां जो जेको अमलो हुयो उन्हनि धिका ॾेई असांखे जेको आहे त अस्पताल मां ॿाहिरि कढी छॾियो आहे। इन हवाले सां असां डीएचओ सां ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं त डीएचओ बि राब्ते में कोन आयो ऐं एमएस सां असां ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं त एमएस बि इन हवाले सां मौक़ुफ़ ॾियण खां जेको आहे त इनकार कयो। इन अस्पताल में 80 खां मथे डॉक्टर जेके आहिनि ॿुधाया वञनि था, लेकिन 30 खां वधीक जेके डॉक्टर आहिनि उहे हिन वक़्तु बि वीज़ा ते रहंदा आहिनि, लेकिन कोई बि जेको आहे त नोटिस वठण जी ज़हमत नथो करे। जी अब्बास गुल, मुंहिंजी महिरबानी।